बाबा सुभाणे खेरन शादी में बणजी वेंदी। अड़े छोरा मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाब त ॾे। भला तोखे को फजर जे टेम ते ख्वाब ॾिठोई या मथां को इल्हाम थी या को घर वेठे ॿुधाए हुई त इहो छोरो हैदर असांजे घर मां कुंवार वठी परिणिजी हलियो वेंदो? काहे ॿुधाई? हाँ हाँ ओ बाबा करी छा तो जेकॾहिं हाणे तूं का बि न शैतानगिरी कई त मुड़स मरंदई। मुड़स त मरंदा ऐं ज़रूर मरंदा, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, पुट असांजे वार खे बि तओ कोन ईंदो। बाबा मां हींअर ई अम्मा खे ॿुधायां थो त बाबे जे दिलि में फितनो अथई, फितनो। वाड़ी तारा गोल तारा छोरा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ख़बरदार जेकॾहिं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि बि माणे या उन छोरे शेरल सां कई न त तुंहिंजो ऐं मुंहिंजो रिश्तो कैंसिल। ओ बाबा मसलो बि हल थी वियो आहे। सावण वारनि सां दुश्मनी बि ख़तम थी वई आहे ऐं अदीअ जी इज़त सां शादी बि थी वेंदी। पोइ तूं आख़िर इहो मसलो करी छो थो? अरे छोरा तूं त को वात बटियो ई वियो, ख़बर ई कान थी पोइ त जग जहान में छा पियो थो वहे, छा पियो थो वापरे। अड़े बाबा हीअ इज़त वारी शादी नाहे, इहो जेको सावल मोड़ महार आहे न सॼे ॻोठ में ख़बर या हुलाए छॾी हूंदई त रूंडे खे असां गोॾनि भर झुकाए हुनजे नीड़ीअ जे मथां हथ रखी छोरी ॾंड ॾोह में वठी अथऊं साईं हुनखे कुंवार बनाए वठी ईंदासीं। पर उन्हनि खे त ख़बर ई कान्हे त मां लूमड़ीअ वारी चाल हलंदो आहियां, लूमड़ीअ वारी। बाबा कुझु बि थिए पर मां तोखे ईअं करणु कोन ॾींदुसि। वाड़ी तारा गोल तारा अरे वत ॻाढ़ो छोरो बि मुंहिंजे कम में वेठो थो दीवार बणिजे। कन खोले ॻाल्हि वधी छॾ। ख़बरदार जेकॾहिं तुंहिंजे वात मां का बिणक बि निकिती न त निड़ीअ ते इहा लत रखी साह निपूड़े छॾींदो सां। यार बाबा जा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।